इहो ॼाणे अव्हांखे हैरत थींदी त कराची जा अक्सर रहवासी करंगी जी हॾी जी तकलीफ़ में मुब्तला आहिनि। इन तकलीफ़ खेनि इस्पतालुनि जो मुंहुं ॾेखारे छॾियो आहे ऐं इस्पताल वारनि जो चवणु आहे त अहिड़ा मरीज़ हाणे वधी विया आहिनि। खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके अञा चेल्ह जी तकलीफ़ में मुब्तला न थिया आहिनि, पर डॉक्टर चवनि था त जल्द इन्हनि खे बि इस्पतालुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी सघे थो। डॉक्टरनि जो इशारो मोटरसाइकिल सवारनि ॾांहुं आहे। उहे मोटरसाइकिल या रक्शे सवार ई आहिनि जेके अहिड़ी तकलीफ़ में वठिजी विया आहिनि। जेकॾहिं अव्हां बि मोटरसाइकिल हलायो था त पोइ यकीनन अव्हां बि इन तकलीफ़ में मुब्तला हूंदा। जेकॾहिं अव्हांखे का तकलीफ़ न आहे त इन ॻाल्हि खां आगाह रहो त अॻिते हली अव्हांखे बि इहा तकलीफ़ थी सघे थी। कराची वारनि खे अहिड़ी आगाही रियूमाटोलॉजिस्ट तरफ़ां ॾिनी वई आहे, जिन जो चवणु आहे त शहर जी इस्पतालुनि में चेल्ह जे सूर में वरतल 70% मरीज़ मोटरसाइकिल या वरी रक्शे सवार हूंदा आहिनि। इहा तकलीफ़ न रुगो मोटरसाइकिल सवारनि पर कार सवार औरतुनि ऐं मर्दनि खे बि थिए थी जेके खॾनि वारनि रोडनि तां गुज़रनि था। मशहूर डॉक्टरनि ख़बरदार कयो आहे त अहिड़ा मरीज़ जिन खे लाॻीतो तकलीफ़ थिए थी ऐं वरी इलाज कराइनि था, उहे अॻिते हली मुस्तक़िल तौर ते माज़ूर बि थी सघनि था। थींदो ईअं आहे त घणो करे रगुनि खे पहुतल नुक़सान ज़ाहिर न थींदो आहे ऐं झाकनि जे नतीजे में माण्हू मर्ज़ जो शिकार थी वेंदा आहिनि। डॉक्टरनि ख़बरदार कयो आहे त लाॻीता झाका अचण जी सूरत में करंगी वारी हॾी टुटी बि सघे थी ऐं माण्हू माज़ूर बि थी सघे थो। कराची जे रोडनि जी हालत इहा आहे जो थोरे पंध ते हलंदे मोटरसाइकिल वारा पाह थी वञनि था ऐं घर पहुचण बैदि ईअं आरामी थियनि था जीअं कंहिं ड्रिघे सफ़र तां आया हुजनि। अहिड़ी सूरत हाल में ख़्यालु इन ॻाल्हि जो करणो आहे त झाकनि खां वधि बचाव कजे ऐं हुकूमत खे बि इन पासे ख़ासि ध्यानु ॾेई कराची जे भॻल रोडनि रस्तनि जी जल्द खां जल्द मरमत कराइणु घुर्जे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।